दरगाह के आबाद इशाद रखे, दरगाह जे हलान वारन के खुदा आबाद इशाद रखे। दोस्तों, बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शाना तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो, जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो तो उनके मुंहिंजी सलात सां सींगारे वेंदो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो, जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह। अल्लाह से फरमाए बेशक हुए इंसान कालू रब्बुल अल्लाह, जद ते असां जो रब अल्लाह। सुभान अल्लाह। असां जो खालिक मालिक अल्लाह पाक, असां जो पालनहार अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों, असां तव्हांजी खुश नसीबी के दाया के दाया पर असां खे रब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नसीब कयो। सुभान अल्लाह। अल्लाह पाक असां खे ईमान जी दौलत अता फरमाई। असां चयो त रब्बुन अल्लाह, असां जो रब अल्लाह। असल इहो वचन इहो वाइदो आलम अरवाह में करे आया। सुभान अल्लाह। जॾहिं अल्लाह पाक आलम अरवाह में ब जलसा कोठाया, हिकिड़ो तौहीद जे सिलसिले में, ॿियो रिसालत जे सिलसिले में। सुभान अल्लाह। तौहीद वारे जलसे में सारा रूह आया हा। अल्लाह पाक उन्हनि में तकरीर फरमाई, रूहनि खां सवाल कयो, पुछो अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? ॿुधायो, आऊं तव्हांजो रब आहियां या न? सभिनी रूहनि हाकार कई, इकरार कयो रब्बुल अल्लाह, असांजा रब तूं असांजो अल्लाह आहीं। सुभान अल्लाह। तूं असांजो रब आहीं। तंहिं मुख़्तसर कुछ दोस्तनि जूं फरमाइशूं उहे बि गॾु हलायूं आहिनि। इन्हें जे करे मुंहिंजा प्यारा ऐं भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जेका तशरीह फरमाई आहे, फरमाए तो झूपन में जे मासां पहाड़ने पेयूं। सुभान अल्लाह। झूप फरमाए तो आलम अरवाह के, झूपन में जे मासां पहाड़ने पेयूं। गालियूं गुण से सदने मुझे रूह में रहियूं। गालियूं गुण से सदने मुझे रूह में रहियूं। सारियों साई सोबत, सारियों साई सोबत, हाय हाय हथड़ा हरावो तिन मारुल जामिया उमर आहिन हर फाघड़ा। तिन मारुल जामिया उमर आहिन हर फाघड़ा, आहिन हर फाघड़ा। केड़ा गणी केड़ा गणिया तिन मारुल जामिया उमर आहिन हर फाघड़ा। झांगियड़नि खे जेकर असलऊं ना जाए, तो मत मुंहिंजी तन ते हूंद न आई। हाय हाय हिन हाल ॾिसी
अल्लाह हाय हाय हिना हालन से ओ किए वेड़ी जे बनावो तुम मारू जाम्या मरा आहिन हरफ सुभान अल्लाह अल्लाह से सा वचन कयो सी वायदो कयो सी रब तू असांजो अल्लाह आहे असांजो रब आहे अल्लाह पाक फरमायो हाणे वायदे निभाइण जो वक्त ईंदो परखण जो वक्त ईंदो दुनिया वारो जने मामा के दुनिया में रवानो फरमाईंदुसि पोइ ॾिसंदुसि उहे कहिड़ा जवान जेके चवनि था कालू रब्बुन अल्लाह जेके चवंदा असांजो रब अल्लाह आहे मालिक ख़ालिक अल्लाह आहे पर इहो चवणु सवलो हूंदो पर पोयों वक़्तु ॾुखियो हूंदो कहिड़ो सुमस्तकामो जन कलमो पढ़ियो जन ईमान आंदो पोइ उन्हनि जे मथां ॾुख आया तकलीफ़ूं आयूं बुखूं आयूं उञूं आयूं मुंहिंजा प्यारा दोस्तो सख़्तियूं हिसाब आया लेकिन उन्हनि पंहिंजे पेर कोन ॾिनो उहे अल्लाह अल्लाह जे रसूल सां वफ़ादार रहिया दीन सां सचा रहिया मुंहिंजा प्यारा अड़ी ओखी सोखीअ में पंहिंजे रब खे यादि कंदा रहिया केॾा ॾुख आया केॾा मरहल आया मगर वे चवंदा रहा तेरा दर्द मेरा दरमान तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमान तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है अग्नि को वाक्यों आज खिदमत में शायद जो वरी याद ताज़े करण जहिड़ा तो दुखे वक्त में मुश्किलातुनि में बुखन वञण में भी पंहिंजे रब खे यादि कयो चवे त मुंहिंजो रब अल्लाह मुझे मालिक रब अल्लाह है जी मुझे सोने हुसैन करबला में तालीम दी सुभान अल्लाह अहिड़ी कुर्बानी जो किताब लिखियो आहे उलमाए किराम फरमाइनि था जवान उठ जे मामले में विड़ी हज़रत मौला अली शेर खुदा वटि आया बिन्ही जी दावा हुई हिकिड़ो चवे मुंहिंजो उठा ॿियो चवे मुंहिंजो उठा सही फ़ैसिलो कर उठ कंहिंजो सुभान अल्लाह मुझे मदीने वाले साईं इरशाद फरमायो अन मदीनतुल इल्म ब अबू बकर रसाज़ुहा अन मदीनतुल इल्म ब उमर ही तानुहा अन मदीनतुल इल्म ब उस्मान सकफुहा अन मदीनतुल इल्म ब अलीउल बाबुहा इल्म जे दरवाजे खे अर्ज़ रखियो त सी फ़ैसिलो कर उठ कंहिंजो आहे मुंहिंजी दवा आहे उठ मुंहिंजो आहे हे मुंहिंजो दोस्त भाउ चवे थो उठ मुंहिंजो आहे हज़रत मौला अली शेर ख़ुदा इरशाद फरमायो ईअं फ़ैसिलो कोन थींदो ईअं फ़ैसिलो कोन टुटंदो अवां ॿिन्ही मंझां हिकिड़ो कान का उठ जी निशानी पेश करे का निशानी ॾियो त मां उन निशानीअ ते फ़ैसिलो कयो हाणे उन ॿिन्ही मज़ा हिकिड़ो अर्ज़ थो करे सोना हैदरे करार शेर ख़ुदा मूं वटि उठ जी निशानी पकी आहे उठ मुंहिंजो आहे साईं फरमायो कीअं तुंहिंजो आहे अर्ज़ के साईं उठ खे ज़िबाह कयो ज़िबाह करण खां बाद उठ जी दिलि कढो इन उठ जे दिलि जे मथां कारो दाग ठहियल हूंदो सुभान अल्लाह दिलि बंद उठ जे अंदरि साईं खे अर्ज़ रखे उठ खे ज़िबाह करायो
उठ जे दिल ते कारो दाग न निकतो मां ॾोकड़ भरे ॾियण जे लाइ तयार आहियां ॾो ॾंड भरण जे लाइ तयार आहियां हज़रत मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कासाई वठी अचो उठ खे ज़िबा कयो जे वक़्त में उठ खे कासाई ज़िबा कयो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो चमड़ी लाहे गोश्त हटाए जे वक़्त में उठ जी दिल खे उन कासाई ज़ाहिर कयो आहे तारीख़ लिखियो आहे उठ जे दिल जे मथां कारो दाग ठहियलु मौला अली शेर ख़ुदा हुन शख़्स खां पुछो आहे अदा दिल उठ जे अंदर बंदि हुई तोखे कीअं ख़बर पई त उठ जे दिल जे मथां दाग आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो निशानी ॿुधाइण वारे अर्ज़ु कयो क़िबला साईं मुंहिंजो बाबो उठण जो माहिर हो वॾो तजुर्बे वारो हो असांजे हिन उठ जो गोरो हुयो उन जे पेरनि में बीमारी हुई पेर छॾे कोन पियो सघे किरी पियो पवे मुंहिंजी अम्मा मूंखे हुकुम फरमायो पुट मतां गोरो मुर्दार थी वञे उन खां हलाल करे छॾ मां छुरी खणी आयुसि हलाल कयमि पर एतिरो छो जो मां उठ खां ॿिए पासे वञी उन गोरे खे कोन ज़िबा कयो उठ जे साम्हूं मूं ज़िबा कयो मुंहिंजो बाबो मथां अची बीठो चवण लॻो पुट ही तो छा कयो हिन उठ जे अॻियां तो हे गोरो कुठो आहे हिन जे दिल ते छा गुज़रियो हूंदो दिल ते कारो दाग थी वेंदो थी वियो हूंदो फत थी बीठो हूंदो पुट तोखे ख़बर न आहे दिले नाशाद काग में कोई दिले नाशाद ही जाने हमें दिले नाशाद काग में कोई दिले नाशाद ही जाने हमें औलाद कोई साहिबे औलाद ही जाने पुट ज़िबा करी हा ॿिए पासे ज़िबा करी हा हिन जे अॻियां ज़िबा न करी हा हिन जे दिल ते कारो दाग थी बीठो हूंदो मुंहिंजा प्यारा ही जवान अरिस्तो करे मौला अली साईं मूंखे पंहिंजे बाबे जी ॻाल्हि ते भरवसो आहे भरवसो हुयो त यकीनन हिन उठ जे दिल जे मथां दाग हूंदो उठ मुंहिंजो आहे हज़रत मौला अली शेर ख़ुदा जे अखियुनि मां दारो कतार ॻोढ़ा वहण लॻा फ़ैसिलो विसरी वियो फरमायूं अदा फ़ैसिलो पोइ थींदो वञो मुंहिंजे प्यारे दिलबर हुसैन खे वठी अचो माण्हू सम्झो त साईं उठ जी दिल थो ॾेखारे उठ उठ जो मामलो थो ॿुधाए पर जॾहिं इमाम आली मक़ाम सैयदना इमाम हुसैन अली सलाम खे वठी आया मुंहिंजे मौला अली साईं जे साम्हूं आंदाऊं साईं शेर ख़ुदा भाकुर पाए पेशानी ते चुमी ॾिनी फरमायूं पुट तुंहिंजे इश्क खे सलाम आहे तुंहिंजे सब्र खे सलाम आहे मां तुंहिंजो दुआगी आहियां पुट हुसैन हिन उठ जे साम्हूं हिकिड़ो गोरो ज़िबा छो हिन जे दिल ते कारो दाग आहे पुट हुसैन तोखे शाबाश आहे जो करबला जे मैदान में तुंहिंजे साम्हूं कई कूंधर शहीद कया वेंदा इमाम अली अकबर जी रात बरकात शहीद थींदो इमाम कासिम शहीद थींदो हज़रत अली असगर मासूम शहीद थींदो मोहम्मद औल शहीद थींदा हुसैन तुंहिंजे इश्क खे सलाम आहे तुंहिंजे सब्र खे सलाम आहे पुट न उठ जे दिल ते केॾो दाग आहे गोरे खे ज़िबा करण ॾे तुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं जॾहिं तुंहिंजे कुलनि जा सवार शहीद थींदा अलाए केतिरा तुंहिंजे दिल ते दाग थींदा केतिरा फट बनबा करबल में गर हुसैन सरना कटाता करबल में गर हुसैन सरना कटाता न ये नमाज़ें पढ़ी जाती न ये इस्लाम होता न ये नमाज़ें पढ़ी जाती इस्लाम होता प्यारा मुसलमान भाइयों इमाम आली मकाम जे मथां करबला में केॾा इम्तिहान अची विया केॾो वक़्तु अची वियो पोइ ते पेर न हटायूं
अल्लाह जी बारगाह में अर्ज कयाई त असल आशिकन जो सुरन साढ़ण कम सब सुरन खां अगरो सदो दोस्तां दम ही हदो ऐ चम घोड़ो जान मोहम्मद ता सुभान अल्लाह कलमू पढ़ समझो पर कोई जेके मंजिलूं उन्हीं ते इस्तकामत फरमाए दायम कायम थी रहे जंहिंजो असल मकसद पंहिंजी सिंधी ॿोली में त वफ़ा करे ॾेखारे वफ़ादारी करे वफ़ादार थी रहे फला खौफुन अलैहिम मां रब मुझे महबूब सां दीन सां सच्चो रहे साबित रहे वफादार रहे वो उन बाने जे मथा न को दुनिया में को खौफा न आखिरत में उहो गमगीन थींदो हालांकि ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून यो असल में मकाम शान अल्लाह वारो ॾियो आहे कोई अल्लाह जाबाना जिनजे लाइ रब तो फरमाए वल्लदीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा कोई मुझा बाना जिन रातिन जा ओजागा करे किचन में गारा पाए मां पुनल रब खे रिझायो अल्लाह सिंधो फरमाए अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह सिद्धो फरमाए खबरदार बेशक अल्लाह वारा औलिया अल्लाह उन्हनि जे मथां कई बि क़िस्म जो दुनियावी खौफ न आहे आख़िरत में उहे गमगीन कोन थींदा ॿिन्ही जहाननि में उन्हनि जा बेड़ा पार असल में इहो शान अल्लाह वारनि जो आहे ख़ुदा वारनि जो आहे जंहिंजे लाइ भिटाईंदो फरमाए त मुना तूर सीना सदा सना सिल सजदे में सैयद जे गोला गोदड़ियल युखरिजुहुम मिन ज़ुलुमात इलन नूर अड़ी पर परल फखर मूसा सैका चोगी जुंग चलल मा जागल बसर मा तगा अड़ी रवश रवल भी अबशी भी अंते को अड़ी चाल चलल पोइ सैयद जे सजल अदा कल पुछी थो कहिड़े सुभान अल्लाह सुभान अल्लाह असल में ये शान अल्लाह वाले जो है फरमाया हुए बाना हुए सादरा मुसलमान ला इल्म ये मूसा मुझे रसूल सा मुझे दीन सा सच्चा रहे वफादार जड़ो उन जो हाल नुभाईंदा जिक्र अज़कार कंदा अचन नमाज़ पढ़ंदा अचन मूसा नुभाईंदा अचन रब जो फरमाया भली हुए वली न आहिनि पर क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे बि वलियनि जे जमात में उठायो सुभान अल्लाह उन्हनि खे बि इहो शान अता फरमाईंदुसि जिन मूसा मुंहिंजे महबूब सां मुंहिंजे सचे दीन सां निभायो वफ़ा कई हूंदी हाणे इहा जेका वफ़ा आहे वफ़ादारी इन जो क़दुरु मुंहिंजे मुस्तफ़ा मदीने वारे साईं खां पुछे त साईं खे इहो वफ़ा वारो अमल केतिरो अज़ीज़ आहे केतिरो प्यारो आहे तारीख़ शाम जी लिखियो आहे शाम मुल्क जो हिकिड़ो आशिक़ आहे आशिक़े रसूल आहे जंहिंजो नालो हज़रत अब्दुल अब्बास साईं खे नंढपण खां शौक़ु हो त आउं वञा हर महीने शरीफ़ जो दीदार कयां अल्लाह से अवां खे बि नसीब फरमाए आमीन शौक़ हो पर उन वक्त साईं वटि नौकर जमा कोन थिया पैसा गॾु कोन थिया इन जे करे प्रोग्राम कैंसल रहियो जॾहिं वॾड़ा थिया पुराना थिया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मेहरबानी फरमाई
हज़रत अब्दुल अब्बास वटि ॾोकर आया पैसा आया हाणे हज जो इरादो कयाई पर सोचाई कुराड़ो मुड़ुस आया पोड़ो मुड़ुस आया अकेले सफ़र में बता तकलीफ़ूं अचनि मुश्किलातूं दरपेश अचनि इन जे करे मां ऐलान कयां मन ॻोठाणनि मञा ॿ टे के साथी संभरी पवनि असीं ॿ टे ॼणा थी वञूं हिक खां ॿ भला ॿ खां टे भला ॿ टे ॼणा गॾिजी वञी हज करे अचूं पाण ऐलान कयूं अदा मां हज जो इरादो कयो आहे कंहिंखे बि हलणो आहे मुंहिंजो साथी थिए गॾिजी हली हज करे अचूं तारीख़ लिखियो आहे त ॿ टे ॼणा आशिक ॿिया बि तयारु थी विया चवण लॻा चाचा अब्बास असां बि हलूं था असां गॾिजी तोसां हलूं था हज जी शहादत हासिल करण जे लाइ हाणे चई ॾियारे सुबुह जो उठ संभालिया विया सामान उठनि ते लॼा विया जॾहिं उठ तयारु थिया काफ़िलो तयारु थियो हज़रत अब्दुल अब्बास संदो साथी उठनि ते सवार थिया तारीख़ लिखियो आहे जीअं जो ॻोठ मां ॿाहिरि निकिता थोरो अॻु भरा भरिया थिया हिकिड़ो बकरार बकरियूं सुभान अल्लाह बाटलो चविया बकरियूं गुजाए न्यारे अर्ज़ की चाचा अब्दुल अब्बास केॾा लॾे त कोन था वञो उठ हवा संभालिया लॾ तव्हां खई आहे सामान वग़ैरह केॾा तयारी आहे हज़रत अब्दुल अब्बास फरमायो अदा धनार ॿिए केॾा तयारी न आहे वञूं पिया मके पाक ऐं मदीने पाक दुआ कयो रब असांखे इहो सफ़र नसीब आमीन है रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबान मदीने में सुभान अल्लाह चवे थी दिल त दिल भर जो हुजा मेहमान मदीने में सुभान अल्लाह अखियुनि में ही इशारो दो हुजनि नज़रों निज़ारनि में अखियुनि में ही इशारो दो हुजनि नज़रों निज़ारनि में मुनारनि में वेठो न्यारिया मुनारनि में वेठो न्यारिया मिसल मस्तान मदीने में सुभान अल्लाह दरियूं दरवाज़ा दिल भर जा वता चुमदो दीवारूं दर वता चुमदो दीवारूं दर अचे आसास अखड़ियुनि खे अचे आसास अखड़ियुनि खे लहे अरमान मदीने में लहे अरमान मदीने में रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबान मदीने में प्यारा मुसलमान भाइयो हज़रत अब्दुल अब्बास फरमायो धनार असां ॿिए पासे न हरमैन शरीफ़ैन वञी रहिया आहियूं असां हज जी शहादत हासिल करण जे लाइ वञी रहिया आहियूं धनार जे अखियुनि में पाणी भरिजी आयो अर्ज़ की चाचा अब्बास मूंखे बि सिक आहे मूंखे बि मोहब्बत आहे मां बि हज कयां मक्को शरीफ मदीनो शरीफ ॾिसां लेकिन ग़रीब आहियां ॾोकर पैसा मूं वटि कोन्हे चाचा अब्दुल अब्बास वाइदो कर हिकिड़ो कमु कंदे साईं फरमायो कहिड़ो चाचा कमु ही आहे परे खां दरूदो सलाम मोकिलींदो रहंदो आहियां अॼु तव्हां पाड़े वञी रहिया आहियो सुहिणे महबूब जे साम्हूं मादा शरीफ़ जे साम्हूं वेंदा जॾहिं अवां पंहिंजा सलाम अर्ज़ कयो उन वक़्तु नालो खणी मूं ग़रीब आशिक़ रसूल जा सलाम बि पेश कयो सुभान अल्लाह पंहिंजा जॾहिं सलाम ॾियो त मुंहिंजा सलाम पर साईं नालो वठी मुंहिंजा सलाम पेश कजो हाजी हज वञो पिया
चजाहियो नियापो अंदर रोज़े वे चजा दुखिए तू वडोरापो हाजी हज वञो था सवे सलातू सवे सलाम चजा मिठे मुरसल के मुदामा जदे जो न जानब जदे जो न जानब सिवा तो वजिया पो अंदर रोज़े वेही चजा दुखिया तू वडोरा पो सुभान अल्लाह जदे सलाम पेश कयो तो मुझो नालो वठी चाचा अब्दुल अब्बास मुझा सलाम अर्ज कयो हाणे थींदो छा आहे तो जदे कंहिं ते महिरबानी थींदी आहे हज जी उम्रे जी जॾहिं ॻोठा निकिरंदा त हर को माण्हू तो से मुंहिंजे हक़ में दुआ घुरे से मुंहिंजा सलाम साईं करीमनि ते पहुचाइजा ओ जिहाद में बीहंदे ताईं जेके बि माण्हू मिलंदा पिया आहिनि इहे चवंदा पिया आहिनि दुआ घुरिजा पर हाणे हो तो मकामात अहिड़ा आहिनि जिते ॿियूं ॻाल्हियूं सभु विसरियो सोचता हूं मैं वो घड़ी अजब घड़ी होगी सोचता हूं मैं वो घड़ी अजब घड़ी होगी जब दरे मुस्तफा पर मेरी हाजिरी होगी जब दरे मुस्तफा पर मेरी हाजिरी होगी प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं हाजी सगोरा हरम शरीफ में बजदार वॾे में मदीने शरीफ में मुंहिंजा प्यारा के ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि उहे दुआऊं नमाज़ुनि में लॻी वेंदा आहिनि पर शरीयत जो हुकुम आहे त हाजी सगोरे ते लाज़िम आहे उते ईअं दुआ घुरे मौला जिन जिन दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि जे हक़ में दुआ क़बूल फरमा मदीने जे साईं जी बारगाह में अचे अर्ज़ करे क़िबला साईं क़ुर्बान वञा रस्ते में तुंहिंजा आशिक मिलिया उन्हनि अवां जे लाइ सलाम मोकिलिया मुंहिंजा महबूब केतिरनि जा नाला खणा जन जन अवां जे लाइ सलाम ॾिना सोना महबूब उन्हनि जे पारां सलाम क़बूल फरमा हज़रत अब्दुल अब्बास रहमतुल्लाह अलैह हज करे जॾहिं मदीने शरीफ में रसिया 40 नमाज़ूं पढ़ियूं पर कॾहिं बि उन आशिक जा सलाम यादि न आशिक रसूल जा सलाम विसरियो पिया वञनि प्यारा मुसलमान भाइरो 40 नमाज़ूं पूरियूं थी वयूं हज़रत अब्दुल अब्बास रहमतुल्लाह अलैह ते वक्त में साथियुनि सां गॾिजी वापसी कई आहे मस्जिद अली बेरे अली वारी जाइ ते जॾहिं काफ़िलो पहुतो आहे हज़रत अब्दुल अब्बास वज़ू पियो फरमाए दौराने वज़ू उन ग़रीब आशिक़ रसूल जा सलाम यादि आया मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो निड़ ते हथ रखी पाण फरमायूं हाय हाय चाचा अब्दुल अब्बास मथे में सूर पियो या हर विसारे सामान अदा हल कान विसरिया सामान कोन विसरियो आहे मथे में सूर कोने को अवां खे यादि हूंदो जॾहिं ॻोठा निकितासीं असांखे ॾिसी असांजे सफ़र जो ॿुधी हिकु आशिक़ रसूल धना रखे मक्को शरीफ मदीनो शरीफ यादि आयो हो कल्ह शाम अची कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सूर सुतल जॻाए विधा मुंहिंजा सूर सुतल जॻाए विधा हर मैन शरीफ जी ॻाल्हि करे मुंहिंजा ताज़ा फट उथलाए विधा सुरकार बणे पियो ॻाल्हि करे
नवाज़ो मदीने में जिया हूँ रोए किया मां बरोआ या अख कबहाए विधा सुभान अल्लाह उन गरीब आशिक़ रसूल जा सलाम विसरी विया जंहिं मूंखे ताक़ीद कई चाचा अब्बास जॾहिं अवां पंहिंजा सलाम सुहिणे महबूब जी बारगाह में पेश कयो मूंखे न विसारजो मुंहिंजो नालो खणी मुंहिंजा सलाम अर्ज़ कजो उनजा सलाम विसरी विया साथियो ॿ कम कयो या त गॾिजी मोटी हलो सलाम ग़रीब जा ॾेई मोटी था अचूं या अवां हिते इंतज़ार कयो मां अकेलो वञा थो वापसि मदीने शरीफ़ सोने महबूब जे दरबार में उन ग़रीब जा सलाम पेश करे मोटी थो अचां साथी चवण लॻा चाचा अब्बास अवां खे इजाज़त अवां मदीने वञो उन ग़रीब जा सलाम ॾेई अचो असां हलूं था मके पाक उते तुंहिंजो इंतज़ार कंदासीं असां हली उते तवाफ़ कयूं नफ़िल पढ़ूं असां पंहिंजी इबादत में इज़ाफ़ो कयूं हज़रत अब्दुल अब्बास फरमायो साथियो जेकॾहिं इंतज़ार नथा कयो त महिरबानी करे मुआरो उठ बि कयो अकेलो पुराणो उठ संभाले त केॾा छा उठ बि काए वञो सामान न ॾेला पंहिंजे उठनि सां गॾु रखिजो ऐं उन ग़रीब आशिक़ जा सलाम पहुचाए कंहिं सांग सां अची मके निकिरंदुसि जंहिं वक़्त में आशिक़ रसूल हज़रत अब्दुल अब्बास रज़ी अल्लाह रहमतुल्लाह अलैह जंहिं वक़्त में मुंहिंजा प्यारा दोस्तो हिन काफ़िले खे रवानो करे जंहिं वक़्त में हरमैन शरीफ़ में आयो आहे जो हरम शरीफ़ में आयो आहे मदीने पाक में आयो आहे आज़ान मग़रिब जी अचे पई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आज़ान अचे पई साईं नमाज पढ़ी आहे नमाज खां बाद मुंहिंजे महबूब जी बारगाह में हाणे सलाम अर्ज़ थो करे सोना ऐं ॻोठा निकितोसि मूंखे हिकिड़ो अवां जो ग़रीब आशिक़ नज़र आयो बकरियुनि चारण वारो मुंहिंजा महबूब उन मूंखे अवां जे लाइ सलाम ॾिना हा मूंखे सलाम विसरी विया हाणे पहिरें अली मस्जिद अली वारी जाइ ते यादि पिया मां मोटी आयो आहियां मुंहिंजा सोना उन ग़रीब जा सलाम क़बूल फरमायो पेश करे साईं अब्दुल अब्बास ॿियो ॼाणू सुञाणो ओपर रवैतो सुन्नत अल इत्काफ़ मुसाफ़िर सुनी पाण फरमाए थो शाम जी तारीख़ में वाक़ियो मौजूद आहे हज़रत अब्दुल अब्बास रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मां सुतो पियो हुजां आधी रात को जवान मुझे मथन खां अची बीठो सॾ करण लॻो अब्दुल अब्बास जाग अब्दुल अब्बास जाग मूंखे सुजागी थी मथे न्यारिया हिकु जवान आहे जंहिंजे चेहरे में रोब आहे आऊं त ॾिजी वियुसि मस्जिद में सुतो आहियां नबवी मस्जिद में इन जे करे मूंखे उथारे थो ॿाहिरि वञी सुम्ह मस्जिद में न सुम्ह शायदि इन जे लाइ आयो आहे मूं अर्ज़ु कयो साईं ऐं मुसाफ़िर कुराड़ो आहियां मूंखे शहर में को कोन थो सुञाणे इन जे करे मां हिते सुतो आहियां मगर उथारण वारे जवान फरमायो अब्दुल अब्बास मूंखे सुञाण मां आम माण्हू कोन आहियां हज़रत अमीरुल मोमिनीन फारूक आज़म आहियां मूंखे मदीने वारे साईं मोकिलियो तव्हांखे सुजाग कयां सवला थी वियो गलो पंहिंजो सही कयो पंहिंजो पहिरान सही कर तोसां मदीने जा साईं मिलण था अल्लाह जा महबूब तोसां मिलंदा अल्लाह अल्लाह साईं अब्दुल अब्बास तो फरमाया तो बस रोज़े मंझां रोशनी निकती नूर निकतो सारे जग में जानिब लजन सार थी विया अद मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया चो चो सारे जग में जानिब सारे
जग में जानब रजुल सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया कचो शम्स तारा बती छान बिजली कचो शम्स तारा बती छान बिजली मोहम्मद मिठे जी अञा ते तजली मिठे मुस्तफा जी अञा ते तजली पो चवा चईन तरफन चवा चईन तरफन सिच मुकार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया अल्लाह जा महबूब साम्हूं आया मूंखे फरमायो अबुल वफा भली करे आया जी करे आया सुने महबूब जो दीदार सुभान अल्लाह वे खुद किए देते हैं अंदाज हिजाबाना आ दिल में तुझे रख लूं ऐ जलवाए जाना आ दिल में तुझे रख लूं ऐ जलवाए जाना इतना तो कर्म करना ऐ चश्म करीमाना इतना तो कर्म करना ऐ चश्म करीमाना ऐ चश्म करीमाना जब जान लगो पर हो तुम सामने आ जाना जब जान लगो पर हो तुम सामने आ जाना पीने को तो पी लूंगा पीने को तो पी लूंगा पर शर्त जरा सी है पर शर्त जरा सी है अजमेर का साकी हो बगदाद का मैखाना अजमेर का साकी हो बगदाद का मैखाना आ दिल में तुझे रख लूं है जलवे जाना आ दिल में तुझे रख लूं है जलवे जाना दुनिया में तो तूने मुझको दुनिया में तो तूने मुझको अपना बनाया है साईं अपना बनाया है महशर में भी कह देना ये है मेरा दीवाना महशर में भी कह देना ये है मेरा दीवाना खुद किए देते हैं अंदाज ना सुभान अल्लाह रख लूं सुभान अल्लाह साईं साहब आया अबुल वफा तो साईं अबुल अब्बास पुराणो पुरुष वरी वो सफर ज़हन में हो उठ वियो हलियो काफ़िलो वियो हलियो सो साईं वरी सम्झो त शायद मदीने जे साईं खे मुंहिंजो नालो असल अचे कोठो अबुल वफा पिया कोठी सो वरी अर्ज़ की सोना कुर्बान वञा मुंहिंजो नालो अबुल वफा न आहे मुंहिंजो नालो अबुल अब्बास आहे मुझे सोने महबूब फरमायो मूंखे ख़बर तव्हांजो नालो अबुल अब्बास आहे पर असां फेरे अबुल वफा रखियो छाजे लाइ त तो जहिड़ो ॿियो वफ़ादार केरु थींदो जो मुंहिंजे ग़रीब आशिक़ जे सलाम पहुचाइण ख़ातिर उठ रवानो करे छॾी साह थी छॾे ॾिनई मोटी अकेलो आयो आई अहिड़ी वफ़ा ॿियो केरु कंदो तुंहिंजी वफ़ा
तुझी वफादारी मां रसूलुल्लाह के पसंद अची वई आ इन जे करे असां तुंहिंजो नालो मटे अबुल वफा रखीसीं सुभान अल्लाह अबुल वफा हाणे कुझु कमकार हुजे करणो हुजे त ॿुधा असां हाणे वञूं था को कमकार हुजे हाय हज़रत अबुल अब्बास पुराणो मुड़ुस दिमाग़ में हो ॻाल्हियूं चवणो त इहो त झोली मुंहिंजी आहे ख़ाली अॼु झोली भरिया रसूल अल्लाह झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भरिया रसूल अल्लाह नाहे ताक़त सिखोवर या रसूल अल्लाह सिखोवर या रसूल अल्लाह हज़रत अबुल अब्बास ये चविया पर आई त बाकी घुरे छा मुझे महबूब जे दीदार सां सब कुछ थियो सुभान अल्लाह उर्दू में काश के चयो तुझसे तुझी को मांग करे मैंने मांग ली सारी कायनात तुझसा कोई सखी नहीं और मुझसा कोई गदा नहीं सुभान अल्लाह दीदार थिया मेरा भारत हज़रत सखी सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह इन्हीं दीदार जेरा फरमाए तो तन मेरा सुभान अल्लाह जे चश्मा होवे तेरे मुर्शिद देखना रजवा लूलू दे मुंडे लख लख चश्मा हिक कजो हिक खोला हिक कजवा इतना डिठिया सब्र नावे और किथे वाली भजवा मुर्शिद दा दीदार है बाहू मैनू लख करोड़ा हजावा मुझा साईं मां अकेलो पुराणो मुड़ुस मक्को बाग दा 450 किलोमीटर परे आ एड़ो को सांग हुजे एड़ो को सुठो रफीक हुजे त मूंखे गॾारे छॾियो मूंखे मक्के वञणो आहे मुंहिंजे आका हसनैन जे नाले ॿिन्ही जान जे ताजदार अड़ियन जे आधार जरा भिडाई साहब तो फरमाया त जत सब जवान पर मर्द मंझन हेकड़ो हशर वेल हिसाब में पुनल ईंदो पहलवान पोए छुटंदो सारो जहान आरीअ ते एहसान से सुभान अल्लाह मदीने जे साईं ॿिन्ही कुलर खां ई हथ ॾेई मथे खणी वरी हीअं जो रखियो अबुल अब्बास तो फरमाया साम्हूं काबो शरीफ़ो
तवाफ हले पियो मां अची उठ वेठुसि सुभान अल्लाह मुंहिंजा महबूब अख चुंब में उच छॾे विया मुंहिंजा दी दोस्तो मूं अर्ज़ु पे कयो त जेका वफ़ादारी आहे अल्लाह अल्लाह जे रसूल सां दीन सां दोस्ती में वफ़ादारी शागिर्द जी उस्ताद सां वफ़ादारी मुरीद जी पीर साहब सां वफ़ादारी अहिड़े नमूने सां भाउ जी भाउ सां वफ़ादारी हे जेके वफ़ादारी जा रिश्ता आहिनि इहे अजीम रिश्ता हूंदा आहिनि अल्लाह सईदो फरमाए मूंखे बि बाना उहे वणंदा आहिनि जिन में वफ़ा आहे जेके वफ़ादार आहिनि इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून साबित कर रहा हेॾे होॾे अचा दुखनि में सुखनि में चवंदा रहिया असांजो रब अल्लाह असांजो मालिक अल्लाह असांजो महबूब मदीने जो ताजदार आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अल्लाह सिधो फरमाए नंढा ॿेड़ा पार सुभान अल्लाह अॻे साल शायद मक्के में को दोस्त वरी हुकुम फरमायो उन्हीं जो ताल्लुक भी वफा सां ऐं मुझे सोने बादशाह पीर इन आयत जे मातहत पंहिंजे हिक मुरीद जो इम्तिहान वठी साबित कई त वफा हिन वफादारी हीअं कबी आहे साईं जे दरबार में हिकिड़ो कुराड़ो मुरीद आयो आहे बगदाद शरीफ खां ॿाहिरि रहे थो इरादो कई दस्तगीर जा नारा कोने कोने में लॻनि पिया मां बि पंहिंजे पीर खे दावत ॾेई वेठी आहियां पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे पंहिंजो पीर ॾेखारियां पंहिंजो मुर्शिद ॾेखारियां जेॾा तेरा ताक़त तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं मुझे दस्तगीर जो फैज़ बादशाह पीर जो फैज़ नियत करे आयो मां मुरीद साईं खे दावत ॾेई वठी अचां ते वक़्त में बगदाद शरीफ में आयो आहे सोने बादशाह पीर रहमतुल्लाह ख़िदमत अक़दस में हाज़िरी भरे जॾहिं मुंहिंजे सोने बादशाह पीर ख़बरूं अचणु पुछो सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों पीरन जे पीर बादशाह पीर दम दस्तगीर साईं वालिद साहब चीरान में रहता से हजरत अबू सालेह मोहम्मद मूसा जंगी जो सैयद माई हिकिड़ी आई से अबू सालेह की जिते तावीज़ लिखी ॾियो या धारो फीणो ॾियो मूंखे पुट जी औलाद न आहे साईं फरमायो माई साहबा मूं मथे ॾियारियो आहे तुंहिंजे मुक़द्दर में लोहे महफूज़ में पुट लिखियलु कोन्हे माई जो ॿाहिरि निकिती क्या लिखियलु कोन्हे जो साईं जो हिकिड़ो उसूल आहे ॿाहिरि निकिती त साईं ॿाहिरि खेॾनि पिया फरमायो माई साहबा ख़ैर में अचण जो अर्ज़ कई शहज़ादा अवांजे बाबे साईं वटि आई हुअसि पुट जी उम्मीद खणी सवाल खणी आयुसि त दुआ घुरो पुट थिए मूंखे अल्लाह खां पुट वठी ॾियो साईं जो तो लोहे महफूज़ में लिखियलु ई कोन्हे बादशाह पीर फरमायो माई साहब ईअं कोन पिनबो आहे वलियुनि जे दर ते जीअं तो पिनियो आहे इहो पिनण जो तरीक़ो न आहे पहिरीं पिनण जो तरीक़ो सिख
अल्लाह वारन खे चओ मुझे बाबे खे चओ इन्नल्लाह माअल मुत्तकीन केर जवान आहिनि इन्न रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन वे केरन जिनके अल्लाह जी रहमत भेजरी आ या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह वकुलू मासादिकीन जिनके दर्जो खुदा ने सुनवा वे केरन अला इन्ना औलिया अल्लाह केरन अल अखिल्ला यौम इज़िल बअदुहुम लिबाद अदुबुन इन्नल मुत्तकीन ये अल्लाह वाला मुत्तकीन केरन इन्नल वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा ये केर जवानन बाबो तोखे ॿुधाईंदो उहे अल्लाह वारान पोइ बाबे खे वञी अर्ज़ु रख त बाबा हज़रत साईं अबू साले जेकॾहिं ये अवां आयो ये अल्लाह वारा अवां आयो साईं पोइ अवां वटि कहिड़ी देर आहे मूंखे रब खां पुट वठी ॾे लोहे महफूज़ में लिखियलु हुजे हा त पोइ मां मूंखे घर मिले तोड़े कोन चाहा वापस आई ऐं जॾहिं साईं खे ईअं अर्ज़ कयईं हज़रत अबू साले फरमायो माई साहबा चई शहज़ादे तोखे ॾस ॾिनो आहे हुनखे चओ ॾस ॾियणु सवलो आहे जे ॾस ॾिनो अथई त वठी वञे सुभान अल्लाह माई साहबा ॿाहिरि आई आहे सुने बादशाह पीर खे अर्ज़ कयई शहज़ादा बाबो साईं तो फरमाए जे अहिड़ियूं मतियूं ॾेई सघे थो अहिड़ा तरीक़ा ॾसे सघे थो त पोइ चवीसि त उहो पुट वठी बि ॾे बादशाह पीर नंढड़ा शहज़ादा आहिनि पाण चलाल में अची विया फरमायूं माई अॼु खां पोइ पूरे बगदाद में 3 महीना धीअ कान ॼमंदी तुंहिंजे सदके सभिनी खे पुट पिया सुभान अल्लाह पुट ही पुट होगा तारीख लिखो किताब लिखो तो महीने में लिखा पो कि माई आई जिसी मुखे न्याणी जी जरूरत है हज़रत अबू साले कर्ज की पान फरमायूं मते न्याणिया तो जिलान जे अंदर 3 महीने तक सुभान अल्लाह पुट ही पुट सीधा छाजे लात मुर्शिद जो दस्तगीर तहे खेलर न लोलोआ जो अब्दुल कादिर पीर तहे खेलर न मुर्शिद जो दस्तगीर तहे खेलर न लोलोआ जो अब्दुल कादिर पीर तहे खेलर न सुभान अल्लाह फकीरो दस्तगीर जा पासे आयो गंदी मोहब्बत सां चवरायो अवां ते मज निगाह करम थी रहे मुर्शिद जो दस्तगीर कहीं के दर न लोडो जो अब्दुल कादिर पीर कहीं के दर न लोडो चोरन के अब ताल बनाए ओझा किनड़ा जो बख्शाए चोरन के अफगान बनाए ओझा किनड़ा जो बख्शाए जेके सैयद जिया फकीर कहीं के दर न लोडो मुर्शिद जहीं जो दस्तगीर कहीं के दर न लोडो सुभान अल्लाह यार ही बारी करन सवाबा दुश्मन लाए चिरे अज़ाबा यार ही बारी करन सवाबा दुश्मन लाए चिरे अज़ाबा जन मिस्रियों में राया खीर कहीं के नार न लोडो मुर्शिद जहीं जो दस्तगीर कहीं सुभान अल्लाह सजे मुल्क में मुंह आड़े पाड़े में जता दिया तो मां मुझे मुर्शिद के आया मुझे मुर्शिद मेहरबानी करे दावत कबूल कर तारीख दे साईं फरमाया फकीर साहब तू गरीब माण्हू आहीं तू दावत के पहची कोन सघे दुआ वठ हल न मुंहिंजा साईं मुंहिंजी इज्जत जो सवाल आहे सभिनी माण्हुनि खे ॿुधाए आयो आहियां
साईं फरमाए को गाल बुध साईं ते आज़मायो ऐं ॿियनि मुरीदनि खे सबक ॾिनई त वफ़ा छाखे चओ वफ़ादारी कीअं कबी पाण फरमायो फकीर साहब तूं असांजी सवारी खे खाधो खाराए सघंदे अर्ज़ के सोना 11 पुटनि जो पी आया कुरारी आए मां आया सब तुझे सवारी जे अॻियां किरी पवंदासीं जेके खाई छॾींदो साईं फरमायो फकीर साहब मुंहिंजी सवारी शींहं आहे शींहं माण्हूअ जो गोश्त खाईंदो आहे हिकिड़ा शींहं ॿिया गोश्त खाईंदा आहिनि पर जेंसि शींहं ते मां सवार थींदुस सो शेर माण्हुनि जा गोश्त खाईंदो आहे क़िबला हाज़िर असां सभई तुंहिंजी सवारी जे अॻियां लेटी पवंदासीं ठोकरे भली खाए मुंहिंजा दी दोस्तो हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह वाइदो वरदो आहे साईं तारीख़ कढी आहे जल्दी तकड़ी तारीख़ ॾिनी शींहं ते सवार थी करामत जो शींहं उन ते सवार थी जॾहिं फ़कीर साहब जे ॻोठ आया फ़कीर भी छा कयो आरे पारे वारनि खे जिता ॾिनाई दावत ॾेई आयो अदा पीर सभु भला मुर्शिद सभु भला पर मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न दर खोड़ मगर दस्तगीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा सभी के ऐलान करे आयो आलम भी आया मशाइख भी आया पीर फकीर आया वडेरा सरदार भी आया जमींदार आया आम मानू धनार मुझा प्यारा दोस्तों सब मिड़ी अची गॾिजा पर जॾहिं पीरन जो पीर बादशाह पीर रोशन जमीर जॾहिं गरीब जे तले आयो आहे गरीब अर्ज कयो सोना अवां जे लाइ बिस्तरो ठहियो पियो आहे अवां आराम कयो साईं फरमायो न न आराम कोन कबो अॻ में फकीर वाइदो कर मुझी सवारी के खाधो खारा एतरो टाइम वट कोने को अग में पंजो वाइदो पार फकीर जा पुट हा 11 पर सभई फरमा बरदार पुट हा मिटाई दादू फरमा तो भली मरकन मायरो सचू सालेहन महशर जे मैदान में इनन दहूणा दाज मिलल बियन में चारिन उजागा अजाया कया सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जी जो सदके आई 11 पुट हाजिर हाजिर कंदा बाहर निकता कुराने बाबे हुकुम फरमायो पुट मुझो मुर्शिद दस्तगीर आयो आहे शींहं ते सवार आहे शींहं माण्हू खाईंदो आहे मुझे मुर्शिद जी सवारी ता कुर्बान जो हिकिड़ो आडो ईंदो वियो मुंहिंजा प्यारा हड़प हड़प जो आवाज़ आयो शींहं ॻाड़ींदो वियो खाईंदो वियो 11 पुट हलिया विया साईं फरमायो अञा ज़रूरत आहे शींहं हाकार कई आहे फरमायो कुरारा अञा मुंहिंजे शींहं जी बुख पूरी कान थी आहे सॾ कयईं कुरारी निकिरी आई कुरारी भी कुर्बान थी वई साईं फरमायो शींहं अञा ज़रूरत आहे हाँ कयईं हाकार कयईं अञा ज़रूरत आहे फरमायो कुरारा तुंहिंजो नंबर आहे हाणे मुंहिंजे सवारी जो कूद बंजण जे लाइ तयार थी बाहूं वधी अर्ज़ कई मुर्शिद घोट दस्तगीर अर्ज़ा साईं फरमायो जॾहिं 11 पुट विया कुरारी वई तोखे अर्ज़ याद न आया हाणे तुंहिंजी जान जे मथां आई आहे तोखे अर्ज़ याद आया अर्ज़ कई सोना बच्चा जो अर्ज़ लाइ सोना सालनि जो शिकायत त दस्तगीर ईंदो तॾहिं ते ईंदो बगदाद शरीफ़ में घटि माण्हू हूंदा आहिनि ज़ियारत न थी थी सघे मुंहिंजा साईं इन जे करे मूं अव्हां खे दावत ॾेई हिते घुरायो मुंहिंजे तॾहिं ईंदा मां ढोकरे पंहिंजो मुर्शिद ॾिसंदुसि पर किस्मत या नसीब इम्तिहान सिर ते अची वियो आहे मुंहिंजी जान हाज़िर आहे पर शींहं खे जो पेरनि खां खाए मथे खां न खाए जेसिताईं मथो ॿाहिरि हुजे अखियूं ॿाहिरि हुजनि तेसिताईं तो दिल भर दस्तगीर जो दीदार कंदो रहो सुभान अल्लाह फकीर लेटी पियो अखियूं ॿाहिरि मथो ॿाहिरि पेर शींहं जे वात में
साईं जो फ़कीर मुरीद दे न्यारो अखी कोन पे छुपे या देर में नचे मुर्शिद जे दीदार अख महबूब चिताए सोने महबूब सुभानी जे दीदार में अखियूं रखी हज़रत सैयदना गौस पाक जॾहिं इहा वफ़ादारी ॾिठी वाह फ़कीर तुंहिंजी वफ़ा मुरीद हुजे त अहिड़ो हुजे सोने सचल साईं फरमायो त अखियां मुअला वञ बेवस लॻिया अखियां मुअला वञ बेवस लॻिया है लॻिया सोहना तेरे नाल अखियां मुअला वञ बेवस लॻिया सुभान अल्लाह इन अखियां दा तब है नज़ारो इन अखियां दा तब है नज़ारो साईं तोले विकामल अजमा सुरतिया रतिया मुमला लामन पे बस लगिया है लगिया सोना तेरे नाल अखियां मुमला मन पे बस लगिया सुभान अल्लाह इन अखियां दा तब है नज़ारो इन अखियां दा तब है नज़ारो है पतिया बद बद में थकिया बोला वन बेवस लगिया सुभान अल्लाह साईं सचल इन अखियां दी है चाल जब साईं सचल इन अखियां दी है चाल जब हुण में इना रमज़ान विच रखिया ला मन में बस लगिया है लगिया सोना तेरे नाल अखियों मोहला मन बेवस सुभान अल्लाह साईं फरमायो शीर हेरा मुरीद खाए पर हेरा मुरीद सदा सिर खाई जाने जो कदी भी जानी तो या न साईं जो हुक्म फरमायो खुंगार जो है यारा पुत्र बई पुरानी पुरानो सब सुभान अल्लाह उठी बीठा मारन के चवण लगा मेरे लब पे रात दिन है मेरा नाम तेरा नाम गौस आज़म मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौस आज़म तेरे जिक्र से बने हैं मेरे काम गौस आज़म सुभान अल्लाह से मुझे हाजिरी कबूल फरमा इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह रब तो फरमाया बेशक कोई मुझा इंसाना जन चयो तो असां जो रब अल्लाह को कोई कहना चा दुखन मुसीबत में घबरायो कोन हेदे होदे छिड़ कोन जा मुते भरोसो रखो साबित थी रहा खुशियत में शाकिर थी रहा अल्लाह से तो फरमाया ये बेसहारा ना इन्हनि जो शान माना क़यामत जे ॾींहुं ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून इन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो ग़म ख़ौफ़ कोन हूंदो ये सोने हुसैन सां गॾु बीठा सुभान अल्लाह करबला जे शहंशाह सुल्तानुल आशिकीन जे साईअ में हूंदा जिन सब्र कयो जिन मां रब सां वफ़ा कई मुंहिंजे महबूब सां वफ़ा कयो
उन्हनि जा ॿिन्ही जहान में बेड़ा पार ख़ुदा पाक खे यादि कयो नमाज़ पढ़ो पंहिंजे पाड़े वारनि सां भलो हलो वॾे नंढे जो साञा अदब हया कयो पंहिंजे अखलाक खे सुञाणो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम असांजो शान आहे रब जो फरमाए सिज चंड सुहिणा न आहिनि हे वण ॿूटा गुल सुहिणा न आहिनि मुंहिंजे मख़लूक में सुहिणी ज़ात आहे त सिर्फ़ु इंसान जी ज़ात सुभान अल्लाह त इंसान खे ज़ुल्म नथो ठाहे इंसान खे बेइंसाफ़ी नथी सोए इंसान के अदल इंसाफ सोए थो इंसान के भलो अखलाक सोए थो सुठियूं आदतूं सोन थियूं त मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजो पाण खे सुधारियो दुनिया ते भरोसो न आहे हयाती बेबका आहे हिकिड़े ॾींहुं हथ खणी वेंदी आख़िरत जी तयारी कयो क़ब्र अचण जी तयारी कयो इंशाअल्लाह अल्लाह अल्लाह जो रसूल ऐं असांजा कामिल पीर असां सां गॾु आहिनि पोइ असांखे लहर टको लोॾो आख़िर में साईं जे हुकुम सां असांजो फ़क़ीर हमेशह असां सां गॾु ईंदड़ आहे हाजी अब्दुल मजीद साहब उहे तव्हांजे अॻियां बशेर पढ़ंदा अॻिते जीअं बादशाह जो हुकुम थींदो ई प्रोग्राम हलंदो व आख़िरो दावाना अनिल